अस्सलाम वालेकुम दोस्तों। हींअर असां कयूं था अहिड़ो क्वेश्चन जेको बज़ाहिर त ॾुखियो आहे पर ॾाढो ईज़ी आहे। असांखे हिकिड़ो रेशो मिलियल आहे एक्स रेशो वाए, जंहिंजो जवाबु ए आहे ऐं वाए रेशो ज़ेड मिलियल आहे। असांखे वैल्यू ॻोल्हणो आहे हिन जो, त हिन जो वैल्यू छा थींदो। हिन जी वैल्यू जे लाइ मूंखे एक्स वाए ऐं ज़ेड जो पर्सनली वैल्यू हुजणु घुरिजे। मूंखे ख़बर हुजणु घुरिजे त एक्स जी वैल्यू छा आहे, वाए जो छा आहे, ज़ेड जो छा आहे, त पोइ त मां ॾाढो ईज़ी सां करे ईंदुमि, पर मूंखे ख़बर ई न आहे। इहो असां ॻोल्हींदासीं। ठीकु आहे, असांखे ख़बर आहे त एक्स रेशो वाए रेशो ज़ेड अगरि कंटिन्यूड रेशो मां कढां त मूंखे एक्स वाए ज़ेड जो मिली वेंदो वैल्यू। ठीकु आहे, एक्स रेशो वाए जो वैल्यू छा आहे, 3:4 ऐं वाए ज़ेड रेशो छा आहे, वाए रेशो ज़ेड जो आहे 5:8। मां तव्हांखे कंटिन्यूड रेशो पढ़ायो आहे त हिते कुझु न आहे, त यानी जेको इन खां अॻियां आहे उहो नंबर ई हूंदो, ऐं हिते बि कुझु न आहे, त यानी जेको इन जे अॻियां आहे उहो ई हिते नंबर हूंदो। ऐं पोइ हिन करे चवंदा मल्टीप्लाई 15, 4 5 20, 8 चौंक 32। ठीकु आहे दोस्तों, 8 चौंक 32। हाणे ही तव्हांजो जेको वैल्यू आहे एक्स जो थी वियो, एक्स जो वैल्यू छा थी वियो 15, वाए जो वैल्यू थी वियो 20 ऐं ज़ेड जो थी वियो 32। हाणे असां हिन में पुट करे सघूं था इहे वैल्यूज़। ठीकु आहे, त यानी 2y, वाए जो वैल्यू छा पुट कंदासीं, उहो पुट कयूं था, ब्रैकेट था ॾेई छॾियूं हाली 3 माइनस। ठीकु आहे दोस्तों, हाणे अचो त पुट कयूं। एक्स जो वैल्यू हिते छा आहे, हिते वाए आहे 2, वाए जो आहे 20 ऐं ॿियो वाए आहे हिते मुंहिंजी, इहा थी वेंदी 20, इहा ज़ेड आहे त हे थी वेंदी 32, हे एक्स आहे त हे थी वेंदो मुंहिंजो 15। ठीकु आहे, त 20 थी वेंदो 40 पान ऐं 3 15 माइनस 20 साॻा प्लस 32 64। ठीकु आहे दोस्तों, 45 मां 20 विया, बाक़ी बचा 25 प्लस 64 घणा थींदा, 4 ऐं 5 9 8, यानी 40/79। ये हिन जो फाइनल आंसर आहे। ये कंहिंजो आंसर आहे दोस्तों, ये असांजे हिन जो आंसर आहे। टेबलो वग़ैरह लॻी आहे त असां अञा हणूं था टेबल। ठीकु आहे, ये असांजो फाइनल आंसर आहे। तमामु ईज़ी आहे। एक्स वाए ज़ेड जा वैल्यू असां वटि कोन हुया, असां पाण कढियासीं। किथां कढियासीं, कंटिन्यूड रेशो यूज़ करे असां हे कढी, हिन सां कंटिन्यूड रेशो सां। जेकॾहिं कंटिन्यूड रेशो मिली वेंदो आहे असांखे, छो त ही कंटिन्यूड रेशो आहे न, जेको ही एक्स जो आहे, ही वाए जो आहे, ही ज़ेड जो आहे, असांखे वैल्यू मिली वेंदो आहे। वैल्यू मिलंदा पुट कंदासीं। उमेदु आहे तव्हांखे वीडियो सम्झ में आया हूंदो।